ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कंबर खां अब्दुल कादिर सांघा जी रिपोर्ट मुताबिक़ शिया उलमा काउंसिल तालका कंबर तरफ़ां पारा चनार जे इलाइक़े बगन में पेश आयल दर्दनाक साने ख़िलाफ़ क़ाइदे मिलत जाफ़रिया पाकिस्तान अल्लामा सैयद साजिद अली नकवी जे सॾ ते शिया उलमा काउंसिल तालका दफ़्तर नसीराबाद नाको खां शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब कंबर ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें शिया उलमा काउंसिल सूबाई नायब सदर सैयद रियाद हुसैन शाह नकवी, साबिर हुसैन वधो, मौलवी ज़हीर अब्बास हाशमी, अल कुरैशी लाहूती, मंठार अली गोपांग समेत ॿियनि ख़िताब कंदे चयो त पारा चनार जो अलमनाक सानियो वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबाई हुकूमतुनि जी ग़फ़लत सबबि पेश आयो आहे। पारा चनार में मुसाफ़िर बस ते अंधाधुंध फायरिंग करे मुसाफ़िरनि खे गाॾियुनि मां लाहे नौजवान ॿारनि, औरतुनि ऐं कुराड़नि खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे ऐं उन्हनि मां बची वियल औरतुनि ॿारनि खे गाॾियुनि मां लाहे करे उन्हनि जे मुंहं में क्लेशिनकोफ जा फायर करे नारा हणी करे क़त्ल कयो वियो आहे, जंहिंमें ही उन वाक़िए जे शदीद अल्फाज़नि में मज़म्मत कयूं था। उन ज़ालिमनि दहशतगर्दियुनि खे फ़रे किरदार ताईं पहुचाए वञे। अगरि उन्हनि ज़ालिमनि खे के फ़रे किरदार ताईं न पहुचाए वियो त कंबर या पूरे मुल्क में वधीक एहतजाज कयो वेंदो। उन्हनि मुतालबो कयो त फौरी तौर ते वफ़ाक़ी हुकूमत पारा चनार जे ज़ख़्मियुनि जे लाइ इमदाद जो एहतमाम करे ऐं दहशतगर्दनि ख़िलाफ़ वधीक ऑपरेशन शुरू करे उन्हनि ज़ालिमनि दहशतगर्दनि खे असुल जहन्नम कयो वञे।